अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीरी सीरिया मेरा टीवी न्यूज़ यहाँ सायरा जमी। सबका पेरी एक नज़र खास खबरों ते। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त अमरीका के अफगानिस्तान में निकिरण खां पहिरीं मसइले जो सियासी हल ॻोल्हणो पवंदो। अफगानिस्तान में कार्रवाई लाइ अमरीका के फौजी अड्डा कंहिं बि सूरत में न ॾिना वेंदा। अमरीका अफगानिस्तान जंग में सब खां वधीक नुक़सान पाकिस्तान खे थियो। 70,000 पाकिस्तानी शहीद थिया। एटमी हथियारनि ख़िलाफ़ आहियां। पाकिस्तान जो एटमी प्रोग्राम रुगो मुल्क जे दिफ़ा लाइ आहे। 8 लख भारतीय फौजियनि कश्मीर के खुलियल जेल बणाई छॾियो आहे। कश्मीरियनि ते ज़ुल्म मग़रिब लाइ मसइलो छो नाहे? इहा मुनाफ़क़त आहे। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठि गॾियल मुफ़ादनि वारे काउंसिल जो इजलास अॼु थींदो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत चइनी सूबनि जा वॾा वज़ीर, नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॿिया अमलदार शिरकत कंदा। इजलास में इलेक्ट्रिसिटी पॉलिसी 2021 की मंजूरी जो इम्कान है। सिंध में अणएलानियल लोड शेडिंग और 18 तरमीम खां पोइ सूबनि जे विच में माली मामला भी इजलास की एजेंडा में शामिल। सिंध में 1 खां 5 जमाई ताईं स्कूल खुली विया। एक ॾींहं में 50% शागिर्द स्कूल वेंदा। दरगाहूं, पार्क और जिम 28 जून खां खुली वेंदा। अॻूणी वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जी अॼु 88 सालगिरह मल्हाई पई वञे। मुख्य तक़रीब बिलावल हाउस लाहौर में थींदी। अॻूणो सदर आसिफ ज़रदारी सदारत कंदो। सालगिरह के मौके ते मुख़्तलिफ़ शहरनि में प्रोग्राम। सिंध एक्शन कमेटी की सिंध की ज़मीनुनि ते वालार ख़िलाफ़ अवामी राब्ता मुहिम जारी। एक्शन कमेटी के जागरता रैली अॼु सिजावल, खोरवाह और गोलाची का थींदी। बदीन पहुचंदी। अवामी मेड़ाकनि खे एक्शन कमेटी जा मरकज़ी अॻवान ख़िताब कंदा।